फरीदाबाद रिपोर्टर अली हसन चांडियो फरीदाबाद में 62 जे ज़ुल्म खां बचायो। काशे में 200 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश। मोतमार धमकी मिलण खिलाफ ॻोठाणे जो एहतजाज। प्राइमरी मास्टर बहादुरपुर वासी दे इल्ताफ़ हुसैन चांडियो ऋण ॿारे ॾिनो आहे। असां सां बेवाज़िफ़ियूं करे थो, घरनि जे विचां अची वञे थो, ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। नवाब सरदार खान चांडियो नवाब बुरहान खान चांडियो खे अपील कई त ज़ुल्म खां बचायो वञे। अब्दुल अज़ीज़ चांडियो ख़बर मूजिब काशे जे ॻोठ मोझड़ जो रहवासी बोरियत अब्दुल अज़ीज़ चांडियो नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद पहुची एहतजाज कंदे चयो त असां गेरे इल्ताफ़ चांडियो काशे जी ज़मीन तां लॾाइणु चाहे थो। हथियार खणी माण्हू वॾी हिरासत करे रहियो आहे। न वधीक चयो त असां रेस बाबर चांडियो रेस भुट्टो खान चांडियो खे चऊं था। पंहिंजी रेस इल्ताफ़ चांडियो खे सम्झायो, असां ग़रीब मिसकिन आहियूं, असां सां नाहक ज़ुल्म आहे। काशे जी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। हिन नवाब सरदार खान चांडियो साहब नवाबज़ादा बुरहान खान चांडियो खे अपील कई त असांखे रेस इल्ताफ़ हुसैन चांडियो जे ज़ुल्म खां बचायो वञे। होॾां मुख़ालिफ़ रेस इल्ताफ़ हुसैन चांडियो सां राब्ते जी कोशिश कई पर थी न सघियो। मीरपुर ख़ासि सियाल कॉलोनी UC 4 वार्ड नंबर 1 में रायमो बिरादरी जे चङे मुड़ुस मौलवी नज़ीर अहमद रायमो जे तरफ़ां सियासी ऐं समाजी अॻवान मोहतरम हाजी अब्दुल गनी सियाल जे मान में आजियाणो ॾिनो वियो। रायमो बिरादरी जे चङे मुड़ुस मौलवी नज़ीर अहमद रायमो तरफ़ां ॾिनल दावत में महिमान ख़ासि हाजी अब्दुल गनी सियाल खे सिंध जी सक़ाफ़त टोपी अजरक ऐं गुलनि जा हार पाराए बहितरीन तोहफ़ो ऐं आजियाणो ॾिनो वियो। उन मौक़े ते मेज़बान रायमो बिरादरी जे अॻवान जो चवणु हो त असां रायमो बिरादरी मुकमल तौरु अब्दुल गनी सियाल सां गॾु आहियूं। अब्दुल गनी सियाल ऐं उन सां गॾु ईंदड़ मोअज़्ज़िज़ीन जो बि शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते महिमान ख़ासि अब्दुल गनी सियाल बि रायमो बिरादरी ऐं ॿियनि आयल बिरादरियुनि जो थोरो मञियो ऐं शुक्रियो अदा कयो। महिमान ख़ासि सां गॾु आयल मोअज़्ज़िज़ीन इमरान सियाल, अयाज़ अली सियाल, नौमान सियाल, मुजीब सियाल, वक़ार सियाल, हाजी अब्दुल रहीम सियाल, अहमद वक्कास सियाल, बशीर अहमद, ख़ास कली मोहम्मद मुश्ताक, ख़ास कली मोहम्मद अजहर, ख़ास कली मोहम्मद अली झंडेर, नूर नबी वली खोसो, करमो माली, डॉक्टर देवन माली, फरसा राम माली, जयराम माली, घनश्याम हीरालाल माली, मौलचंद घनश्याम माली, रमेश माली, टेली राम माली ऐं रामचंद माली, डेराम माली, दौलत माली ऐं ॿियनि बिरादरियुनि जा अॻवान पिणु मौजूदु हुआ। ब्यूरो चीफ सुमार समय जो काज़ी अहमद रिपोर्ट साहिल लाखो शौकत कॉलोनी काज़ी अहमद जे रहवासी कांटो लॻाए जिन्स जो कारोबार कंदड़ वापारी ख़लीफ़ो जतोई दाईंदे चयो त मुंहिंजो शुगर मिल वारे चौक में कांटो आहे जिते तक़रीबन 2 साल अॻु ख़ुदाबख़्श मल आयो जंहिं मुंहिंजो पुराणो वास्तो आहे ऐं पाड़े जो बि आहे ऐं रंजर जो मुलाज़िम सॾाए बि थो। जेको मुंहिंजे कांटे ते आयो चयईं त मूंखे घर में बेचाकाई ऐं ज़रूरत आहे, मूंखे 65,000 ॾे त मुंहिंजी फुटी बि चूंडिजे पए या तोखे फुटी ॾींदुसि या पैसा। मूं पाड़े जो लिहाज़ कंदे खेसि पैसा ॾिना पर 2 साल गुज़रण बाद बि न मिलियो ऐं हिन वरी पैसा बि न ॾिना, न मूंसां मिलियो। गुज़िरियल ॾींहुं मूंखे एडमोर पेट्रोल पंप ते ओचितो मिली वियो। मूं हिन खे चयो त ख़ुदाबख़्श 2 साल थी विया तूं पैसा कोन ॾिना आहिनि। तंहिं ते हिन धमकी ॾिनियूं त मां फोर्स जो माण्हू आहियां, तोखे गिरफ़्तार कराईंदुसि, तोखे कोन छॾींदुसि। मूंखे धमकियूं ॾेई वञी थाणे ते रिपोर्ट कराए ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस करे मूं ते व्याज जे पैसनि जा इल्ज़ाम लॻाया आहिनि। मुंहिंजी साख ख़राबु कई अथसि। मां हिन प्रेस बयान जे ज़रिए IG सिंध DIG SSP शहीद बनज़ीराबाद DSP SHO काज़ी अहमद खे अपील थो करियां, मूंखे कंहिं खां बि व्याज जा पैसा कोन ॾिना आहिनि। मूंखां हथ अमानती पैसा वरिता अथसि ऐं उन जे प्रेस बयान में इल्ज़ाम जी जांच कराई वञे। अगरि मां ॾोही थियां मां ॾंड ॾोह ॾींदुसि, अगरि ख़ुदाबख़्श मला ॾोही थियो त उन जो हिसाब वठी ॾींदा। मीरपुर ख़ासि SSP आदिल मेमण जी हिदायतुनि ते चांदनी चौक भरिसां गुलशन कॉलोनी में पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। SHO सेटेलाइट टाउन थाणे जे इंस्पेक्टर सैयद आतिफ शाह, खुशी मोहम्मद वल्द असलामुद्दीन मलिक खे मोटरसाइकिल ते सफ़ीना गुटको हथ करे गिरफ़्तार करे वरितो। सफ़ीना गुटके जा 10 पैकेट हथ करण ते केस दाख़िल कयो वियो। ब्यूरो चीफ सुमार समय जो मीरपुर ख़ासि ब्यूरो चीफ सुमार समय जो सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी मीरपुर ख़ासि जे डिप्टी डायरेक्टर बलवीर सिंह जी अॻवानी में सिंध फूड अथॉरिटी मेडिकल कॉलेज शागिर्दनि स्टाफ ऐं मरीज़नि लाइ क़ाइमु 3 कैंटीननि ऐं 2 दुकाननि ते छापो ऐं सफ़ाई न थियण ते 2 कैंटीननि ते 30,000 ॾंड लॻायो। बाक़ी जिन दुकाननि ऐं कैंटीननि खे चालान कयो वियो उन्हनि खे सिंध फूड अथॉरिटी खां लाइसेंस वठण लाइ चालान कयो वियो।